नालो मुझो ते राहब फ़कीर पोयां सैयद वाजे साम नालो बुधो तम मोहम्मद जो जंजो आलम में इस्लाम हिन अमीर बख्श के भी आसरो जंजो अली आहे इमाम प्योचा जो गाए कलाम जेके पूरी पक थई पंजन में हा राहब फ़कीर सखन जो दरवाज़ो आ वन तो के नाना मोहम्मद औलाद दींदो राहब फ़कीर दरबार में दाखिल थियो या सरदार गम कयो अल्लाह जो वही नाज़िल थियो मुझा प्यारा हबीब मुखे राहब जे बारे में कदई भी सवाल न कजो छो जो राहब के लोहे महफूज में औलाद लिखल न आहे हाणे त राहब के पक थी वई त मुखे कदई भी औलाद न थींदो हाणे रोवंदो रोवंदो दरवाज़े खां ॿाहिरि निकितो हुसैन बादशाह पुछे सो त राहब फ़कीर इहो हा दरबार आहे जो रोंदा ईंदा आहिनि से बि खिलंदा वेंदा आहिनि तूं परियां खिलंदो आयो आहीं हितां रोंदो थो वञी ते तो हिन दरवाज़े तां मूंखे जवाब मिलियो आहे मूंखे पका त मूंखे औलाद न थींदो हुसैन बादशाह चए थो राहब फ़कीर हल तोखे मां तो नाना मोहम्मद खां औलाद वठी ॾियां हुसैन बादशाह चए थो नाना राहब खे औलाद छो नथा वठियो ॾियो सरदार मुस्तफ़ा फरमायो आ त बचड़ा हुसैन अल्लाह जो पैगाम पहुतो आ वही जबरेल नाज़िल थियो आ त राहब खे लोहे महफूज में औलाद लिखल न आहे हुसैन बादशाह फरमाए थो नाना जे लिखल हुजे सा त पंहिंजे दरवाज़े ते न अचे हा राहब खे अण लिखियो औलाद वठी ॾियो या सरदार फरमाए थो बचड़ा हुसैन अल्लाह कुल शैन कदीर आ राहब फ़कीर हाणे तोखे नाना मोहम्मद खाली थो मोटाए हुसैन तोखे पुट थो ॾे तोखे मुंहिंजे तरफ़ खां पुट आहे या सरदार फरमाए थो बचड़ा हुसैन अल्लाह सां हुजत न कबी आहे राहब फ़कीर तोखे ॿियो पुट आहे ओ बचड़ा हुसैन अल्लाह वहादुल क़हार आहे राहब फ़कीर तोखे टियों पुट आहे रावी लिखनि था सरदार मुस्तफ़ा झलींदो रहियो आहे हुसैन ॾींदो रहियो आहे जॾहिं न 7 पुट राहब के थिया अल्लाह जो वही नाज़िल थियो मुंहिंजा प्यारा नबी तू मुंहिंजो महबूब आहीं हुसैन मुंहिंजो आशिक आहे ही त 7 पुट अॼु हुसैन राहब खे ॾिना आहिनि पर जे न सॼी काइनात हुसैन राहब जी करे छॾे त बि हुसैन खे को रोकण वारो न आहे हाणे जॾहिं 7 पुट राहब खे थी हलिया हुसैन जे कदमनि ते किरी पियो आहे त मुंहिंजा मुर्शिद हुसैन जो मां तुंहिंजो मुरीद बणिजो थो वञा हाणे अलाह जे नाले मुंहिंजी महिमानी खाइजो हुसैन जॾहिं अलाह जो नालो ॿुधो अखियुनि मां नीर वहण लॻा फरमाइण लॻो राहब फ़कीर ऐं तो वटि ईंदुसि पर मूंखे सुञाणजां शहनशाह लतीफ़ चवे त जिते अवां छॾियूं ॿेली उते ई आहिनि अखियूं अब्दुल लतीफ़ चवे ॿेली मागुन मटाइनि ॿे दरवाजा आहिनि त कढी कागन खे ॾियां मुंहिंजा मुर्शिद हुसैन उहे अखियूं न हूंदियूं जो तो हुसैन खे न सुञाणनि पर या त ख़बर राहब खे कान हुई त हुसैन मूं वटि कहिड़ी हालत में महिमान थींदो हाणे सीओ टाइम अची वियो आहे राहब ऐं कली ॿई बिल्कुलु पीरासन झूर थी विया आहिनि मुंहिंजे मुर्शिद हुसैन जो मैदान करबला में इम्तिहान आहे हाणे हुसैन जो सिर मुबारक सां गते आहे सिर नेज़े ते आहे क़ुरान पाक जो आवाज़ आयो आहे हक़ीक़तूं पुछण लॻा त भला राहब ऐं कलीअ जा कहिड़ा रंग ॾिठव शहनशाह लतीफ़ चयो त कयम का पिड़नि जी होयला कयम का पिड़नि जी का पहिरें ॾींहुं परूड़ त हू सगा सायतन हिकिड़ी ॿेली चारई पहर चूर सदाई सैयद चवे अथनि सनासीअ में सूर जोगी साण ज़रूर पर लिका घुमन लोक में भला ॿियूं के हक़ीक़तूं ॿुधा त ॿिए ॾींहुं हुननि जा कहिड़ा रंग ॾिठई झटधणी चवे त वेही वेरागन जो मूं ॿिए ॾींहुं ॾिठो हाल वेही होयला वेही वेरागन जो मूं ॿिए ॾींहुं ॾिठो हाल त हुननि जा धागा धूड़ धकोटिया ऐं जाकोटिया संभाल तिन ॼाणे जटाऊं छॾियूं वरी चोटा चङीअ चाल वेचारा वजूद जी ॿेली कैसां कनि न ॻाल्हि नागा थियो निहाल लिका घुमन लोक में
हाणे हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते हसवारा